नाज़रीन बुलेटिन में अहम खबर शामिल करे रहिया आहियूं त पीटीआई जे इस्लामाबाद लाइ ऐलानिया लॉन्ग मार्च जे मौके ते लाहौर जो बत्ती चौक जंग जो मैदान बणिजी वियो आहे। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। लाहौर जे बत्ती चौक ते पीटीआई जे कारकुननि पुलिस जूं रुकावटूं तोड़े अॻिते वधण जी कोशिश कई त पुलिस मथनि कड़की पई। पुलिस शेलिंग ऐं लठबाज़ी कंदे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं दौरान पीटीआई जी अॻवान डॉक्टर यास्मीन राशिद जी गाड़ी जा शीशा टुटी पिया। पीटीआई कारकुननि पुलिस सां चकरनि दौरान गिरफ़्तार कयल पंहिंजी पार्टी जे अॻवान ज़ुबैर नियाज़ी खे पुलिस हिरासत में छॾाए वरितो। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। पीटीआई कारकुननि सां झड़पनि दौरान पुलिस ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं वाटर कैनन जो इस्तेमाल कंदे कारकुननि खे छिड़ विछड़ करे छॾियो आहे। नाज़रीन ही अहम खबर अवां खे ॾियूं पिया त पीटीआई जे इस्लामाबाद लाइ ऐलानिया लॉन्ग मार्च जे मौके ते लाहौर जो बत्ती चौक जंग जो मैदान बणिजी वियो आहे। जी नाज़रीन लाहौर जे बत्ती चौक ते पीटीआई जे कारकुननि पुलिस जूं रुकावटूं तोड़े अॻिते वधण जी कोशिश कई त पुलिस मथनि कड़की पई। पुलिस शेलिंग ऐं लठबाज़ी कंदे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं दौरान पीटीआई जी अॻवान डॉक्टर यास्मीन राशिद जी गाड़ी जा शीशा टुटी पिया। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। पीटीआई कारकुननि पुलिस सां चकरनि दौरान गिरफ़्तार कयल पंहिंजे पार्टी जे अॻवान ज़ुबैर नियाज़ी खे पुलिस हिरासत में छॾाए वरितो। पीटीआई कारकुननि सां झड़पनि दौरान पुलिस ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं वाटर कैनन जो इस्तेमाल कंदे कारकुननि खे छिड़ विछड़ करे छॾियो आहे। नाज़रीन अहम खबर अवां सां शेयर पिया करियूं त पीटीआई जे इस्लामाबाद लाइ ऐलानियल लॉन्ग मार्च जे मौके ते लाहौर जो बत्ती चौक जंग जो मैदान बणिजी वियो आहे। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। लाहौर जे बत्ती चौक ते पीटीआई जे कारकुननि पुलिस जूं रुकावटूं तोड़े अॻिते वधण जी कोशिश कई त पुलिस मथनि कड़की पई। पुलिस शेलिंग ऐं लठबाज़ी कंदे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं दौरान पीटीआई जी अॻवान डॉक्टर यास्मीन राशिद जी गाड़ी जा शीशा टुटी पिया। पीटीआई कारकुननि पुलिस सां चकरनि दौरान गिरफ़्तार कयल पंहिंजे पार्टी जे अॻवान ज़ुबैर नियाज़ी खे पुलिस हिरासत में छॾाए वरितो। पीटीआई कारकुननि सां झड़पनि दौरान पुलिस ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं वाटर कैनन जो इस्तेमाल कंदे कारकुननि खे छिड़ विछड़ करे छॾियो आहे।